कश्मीर में रखड़ बंगलो वट ॻोठ मोहम्मद उस्मान दश्ती में पुराणी संगावती तकरार तां दश्ती बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में हिकु ॼणो क़तल थी वियो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ज़ाहिद हुसैन दश्ती सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणतीअ जोगी हालत में लाड़काणे नियो पियो वियो त रस्ते में ई दम ॾिनाई। दश्ती बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान 3 हफ़्तनि दौरान 3 ॼणा क़तल थी चुका आहिनि। हिक ॼणे जे क़त्ल खां पोइ इलाइक़े में सोग वारो माहौल छायल आहे, जॾहिं त पुलिस तरफ़ां का बि गिरफ़्तारी अमल में न आंदी वई आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया कश्मीर मां, जिते रखण बंगलो वटि ॻोठ मोहम्मद उस्मान दश्ती में पुराणे संगावती तकरार तां दश्ती बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में हिकु ॼणो क़तल थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कश्मीर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अहमद अली सियाल। जी अहमद अली, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मैं ॿुधाईंदो हलां त कश्मीर वेझो रखण बंगलो ॻोठ मोहम्मद उस्मान दश्ती में जेको आहे पुराणी संगावती तकरार तां दश्ती बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि जेको ज़ाहिद हुसैन दश्ती वल्द जेको ग़ुलाम यासीन दश्ती सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में वारसन लाड़काणा अस्पताल जेको आहे इलाज लाइ मुंतक़िल कयो ऐं ज़ख़्मियुनि जा सूर नसां ते जेको ज़ाहिद दश्ती आहे जेको रस्ते में जेको आहे फौत थी वियो आहे। ऐं जहिड़ो संगावती तकरार था ॿुधाइनि पिया। ऐं 2 हफ़्ता अॻु इन साॻी जहिड़े में जेको आहे दश्ती बिरादरी जे हिकु हुन धुर मां हिकु ॿिए धुर मां 2 ॼणा क़तल थी विया। ऐं जेको आहे जहिड़े जी फौती जी जेको आहे इलाइक़े वासियुनि ख़बर ॿुधंदे जेको इलाइक़े में सोग वारो माहौल छायल आहे। ऐं कश्मीर पुलिस तरफ़ां अहिड़ी का बि कार्रवाई न आंदी वई आहे। दश्ती बिरादरी ॿिन्हिनि धुरियुनि तरफ़ां जेको आहे मोर्चाबंद बणियल आहिनि, जॾहिं त वधीक जेको आहे जानी नुक़सान थियण जो ख़दशो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अहमद अली अपडेट करण लाइ।